तव्हांखे पंहिंजे मुंहं जो सुठो इक़रार करणो पवंदो। मां पंहिंजे सुठी ॻाल्हियुनि जो इक़रार कंदी आहियां। मां पंहिंजे मुंहं जो इस्तेमालु कंहिंखे हेठि ॾेखारण लाइ न कंदी आहियां, हमेशह उन्हनि जे लाइ सुठो इस्तेमालु कंदी आहियां। मां हमेशह आशीष घुरंदी आहियां ऐं ॾींदी आहियां। मूंखे ख़बर आहे बाइबल में इहो ई लिखियलु आहे त असांखे आसीस घुरणी आहे उन तरीक़े सां जीअं असांजो जीवन सफल थिए। मां सोचियो हुयो अॼु हिते थोरी शांती हूंदी। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां सभिनीनि जो बि हिते अहिड़ो जेको हाल आहे ख़बर आहे उहो मौजूदु आहिनि। 17,000 माण्हू हिते आयल आहिनि। असां सभिनीनि वटि पंहिंजी उमेदूं आहिनि ऐं उहो प्यारु आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हां इहे करे सघंदा आहियो ऐं जाम ॼाणे सघंदा आहियो पंहिंजे बारे में। ऐं जंहिंखे तव्हांखे इस्तेमालु करिणो आहे पंहिंजे जीवन में, परमेश्वर खां तव्हांजो इज़हार खपे ऐं तव्हां उनजो इंतज़ारु कंदा जेको तव्हां कयो आहे ऐं तव्हां उन सां असहमत कॾहिं न थींदा। आमीन। अचो हिते ॾिसूं था ॿिया वचन। हिकु फ़ैसिलो कयो, रोज़ प्रार्थना शुरू कयो। नीति वचन 8:6-8 में ॿुधो, छो करे मां सुठी ॻाल्हियूं चवंदसि त तव्हांखे ईअं लॻंदो त तव्हां खिलो था ऐं तव्हां सिधो अची करे उहे ॻाल्हियूं कंदव। मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां थी, मां पंहिंजे वात सां कुझु ग़लति न कढंदी आहियां ऐं नफ़रत न चवंदी आहियां। मां ख़ाली उहो ॻाल्हियूं कंदी आहियां। अचो नीची वचन ॾिसूं था ऐं चऊं था त कहिड़े शब्दनि में कहिड़ो वचन आहे ऐं उन सां असांखे छा थो मिले। ऐं तव्हां पंहिंजी कापी पेन कढो ऐं लिखो हुन में कि परमेश्वर तव्हांखे छा थो चए करण लाइ। तव्हां उहो कयो ऐं अॻियां वधो पंहिंजे जीवन में ऐं तव्हांखे हुन हिसे में उहो कमु करिणो आहे। मूंखे प्रार्थना करणी आहे रोज़। मां इहो क़बूलु कंदसि, पंहिंजे वात जो इस्तेमालु भलाईअ लाइ शुरू कंदसि ऐं बुराईअ लाइ कुझु न कंदसि। मुंहिंजे वात मां जेको निकिरो उहो सुठो निकिरे। वचन 19:14 मुंहिंजे मुंहं जा जेका वचन निकिरनि था उन ते ध्यानु ॾियो ऐं हुनखे क़बूलु कयो। यहोवा हिकु दाऊद खे हुन चयईं मुंहिंजा वीचार, हुननि खे उते चयईं, हुनखे क़बूलु करण लाइ चयईं तव्हां वटि। हे प्रभु, असांखे ख़बर आहे त असांजी कहिड़ी ग़लतियूं आहिनि, पर त बि असांखे उहा ॻाल्हि करणी आहे। हमेशह असांखे पुछणो आहे, हमेशह चवणो आहे। जेकी ॿी ॻाल्हि आहे मां तव्हांखे चवां थी, इस्तेमालु करणी पवंदियूं आहिनि। पंहिंजे वात सां असांखे चवणो पवंदो आहे त असां छा था कयूं ऐं उन ग़लतियुनि खे असां वरी न चवंदासीं। उहो जेको सिद्धांत आहे असांखे लिखणो आहे ऐं उन ते कमु करिणो आहे पंहिंजे मुंहं सां। फालतू ॻाल्हियूं, बुरायूं ऐं पंहिंजी सलाह ॾियण जी काई घुर्ज न आहे तव्हांखे। त मां पंहिंजी ऐं देव जी हिकु ॻाल्हि ॿुधायां थी। मां हिकिड़े ॾींहुं हुनखे चवांसि त मूंखे आरामु करिणो आहे। जाम दफ़ा रोटी खाइण खां पोइ मां हुनखे चवंदी आहियां त साल थी विया आहिनि, मां हुनखे सुञाणो न आहे ऐं देव मूंखे ध्यान सां चवंदो आहे त छोकिरी वियो आहे। असांजी ॾाढी सेवा कंदी हुई ऐं असांखे हिन करे ख़बर न पई त असां माउ कीअं थियासीं। ऐं उन चयो त तोखे माउ ठहण जे नाले तां महिर थींदी। चई मूंखे ख़बर न आहे। उहो हली वई मैरी, अॼुकल्ह कमु कोन कंदी आहे। ऐं उहो माई हली वई, उहो भॼी वियो। जॉन हुन में कमु कंदो हुयो ऐं हुन कमु करण में हुन चयईं त असांजी ॿिन्हिनि जी शादी थी वई आहे। मां मैरी सां प्यारु कंदो हुयसि ऐं असां हिक ॿिए सां जाम प्यारु कंदा हुयासीं। असां हिक ॿिए जा जाम पक्का साहेड़ी हुयासीं। हाणे किथे आहिनि ख़बर न आहे। हुन राति जॾहिं देव ऐं मां वापसि पिया अचूं घरु त मां चयोमांसि, देव इहो छा थियो? मूंखे ख़बर पई त मैरी जी शादी थी वई आहे ऐं उहो जॉर्ज सां प्यारु कंदी हुई। ख़बर न आहे हाणे किथे आहिनि। उन चयईं जॉन। उन चयईं उहो त हुन सां गॾु हुई। मां चयोमांसि छो, कीअं ख़बर पई तोखे? उन चयईं उहो जाम सुठी छोकिरी हुई। ऐं मां चयोमांसि उहो सुठी रोटी न ठाहींदी हुई। ऐं हुन चयईं त उहो जाम सुठो न लॻंदो आहे। ऐं पोइ मां असांजी ॻाल्हियूं थी ऐं मां चयोमांसि ऐं असां फ़ैसिलो कयो कि हो ॿई हिक ॿिए सां प्यारु करणु घुरिजे। इहो फ़ैसिलो कयो त असां ॾिसूं। ऐं उहो सुंदर हुन करे न हुया छाकाणि त हुन में गाॾी हुई ऐं देव मूंखे चए पियो त परमेश्वर
असांखे माफ़ करे छॾ। असां चऊं पिया त इहे जेकी ॻाल्हि आहिनि असां पाण खे सुञाणींदा आहियूं ऐं पाण खे चरिया पिया आहियूं, इहे चई करे ॿुधंदा आहियूं। ऐं तव्हां सम्झो था न इहे बेकार जी ॻाल्हियूं आहिनि। ऐं तव्हांखे सम्झणो आहे इहा ॻाल्हि जंहिंमें बिल्कुलु बि सकारात्मक शक्ति न हुई। असल में उहे घणेई ॿुधो आहे त शक्ति चुराए वारो शब्द हुयो। मां तव्हांखे हिकु हथियार जी कोशिशि ॾियां थी जेके तव्हांजी लड़ाई में मदद कंदो, जेको तव्हांजे जीवन सां गॾु कंदो ऐं तव्हांजे सां गॾु अहिड़ो हथियार ठहंदो जंहिंमें तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां शैतान खे हराए छॾियो आहे पंहिंजे जीवन सां। असांखे ईअं करणु खपे। रेवरेंड डेविड एंड जॉयस मायर जंहिंजी सॼे संसार में सेवादारी आहे, असांखे असल में चवणु खपे मैरी खे हिन खां ॾाढो दुख थियो। असांखे इहो चवणु खपे कि असां प्रार्थना कयूं उन जे लाइ त उहो सभु ठीकु थी वञे ऐं परमेश्वर सच में उन जे जीवन में सुठी ॻाल्हियूं आणे। अचो त प्रार्थना कयूं उनखे पंहिंजी नौकरी में आसीस मिले ऐं असां इहो करे सिधो सघंदा आहियूं ऐं परमेश्वर जी शक्ति खे असां खिली करे वापसि आणे सघंदा आहियूं। ऐं असांखे इहे ॻाल्हियूं करणियूं आहिनि जॾहिं असां वटि कुझु ॻाल्हियूं आहिनि ऐं उहे बुरी ॻाल्हियूं आहिनि, असांखे उनखे दिलि सां न मञणी आहे, उन ते ख़ुशी ते असरु न करणो आहे। हा, सच में इहो असांजी ख़ुशीअ ते असरु कंदो आहे जाम। मूंखे ख़बर आहे, मां अचानक हिन ॻाल्हियुनि ते अची वई आहियां, पर मूंखे ख़बर आहे 1 मिंट लॻंदो अगरि कोई हिन ॻाल्हि ते ध्यानु ॾींदो त तव्हांखे सम्झ में अची वेंदो। उन याकूब हुनखे चयईं त तव्हांखे भक्त सम्झी करे उहो प्रार्थना कंदो ऐं प्रभु तव्हांजे साम्हूं ईंदो। उन भक्ति में तव्हांखे इहो लिखणो आहे, बाइबल में लिखियलु आहे त तव्हांखे असांखे उन जो इस्तेमालु करणो आहे। जीअं बाइबल में लिखियलु आहे, उन ई वात सां तव्हां आसीस न ॾियो ऐं माण्हू खे शाप न ॾियो। आमेन। अॼु कंहिंखे ज्ञान मिलंदो हूंदो। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं समय आयो यीशु सां, उहो समय हुयो जॾहिं उहो कुझु क्रूज़ ते वञण वारो हुयो ऐं ख़बर हुई त तव्हांखे छा करणो आहे ऐं उते वञी करे तव्हांखे विहणो आहे। ऐं यूहन्ना 14:30 में इन जो वर्णन लिखियलु आहे। उन्हनि पंहिंजे चेलनि खे चयो, मां तव्हां सां हाणे न ॻाल्हाईंदमि, उहो वक़्तु क़रीब अची वियो आहे जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधायो हुयो ऐं उहो अॼु समय अची वियो आहे। मां हाणे खां पोइ तव्हां सां गॾु वधीक न ॻाल्हाईंदसि। जंहिंमहिल हुन छा चयईं, मूंखे ख़बर आहे उहो कमु थी रहियो आहे, उन समय ते जल्दी पहुचण वारा आहियूं ऐं मां उते वञी करे उन सां मोकिलियल वारो आहियां जेको जाम वधीक दबाव विझंदो आहे ऐं कल्पना कंदो आहे त असां दुखी आहियूं। उन सभिनीनि जे लाइ इहा सभु ॻाल्हि हटी वेंदी ऐं उन्हनि खे भलाई मिलंदी। प्रभु ऐं शैतान जे विच में लड़ाई थी ऐं मां चवां थो, मां शैतान खे इन पंहिंजे जीवन में रहण न ॾींदसि ऐं मां चवंदसि त तव्हांखे जाम भलाई मिले। मां हुन सां लड़ंदसि। त हिकु कमु करणो आहे, सुठी ॻाल्हि आहे त एकांत में वञी करे चुपचाप वेही रहणु ऐं उन जे लाइ प्रार्थना करणु। छो जे करे असां ते दबाव हूंदो आहे त असांखे उन महिल छा करणो आहे, असां चवंदा आहियूं मां तव्हां सां सुठो प्रचार कयां थी। पर हाणे मां ॿीहर वरी तव्हांखे चवां थी, प्रार्थना 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 कयो। छा तव्हांजे वात जो बचाव थियो? आसीस ॾिनी पंहिंजे शब्दनि सां। प्रभु आदम ऐं हवा खे आशीष ॾिनी, चई करे घणनि चयो त उन्हनि खे उहा आसीस मिली
आसीस जी प्रार्थना कई, अनमोल प्रार्थना हुई, ऐं जंहिंमहिल उनखे पुठि ॾिनई त तोखे ख़बर पई त उन्हनि खे जाम आसीस मिली, उन कूड़ ॻाल्हाई त उनखे इन लाइ तयारु न आहे ऐं उनखे ख़बर पई। ऐं ख़बर अथव उनखे अहसासु थियो त उन छा कयो आहे, ऐं पोइ उनजे लाइ उहो प्रार्थना कई त उनखे उहो अखर वापसि न थे मोटाए सघिजे। उन चयईं हिकु दफ़ो जेका शब्द निकिरी विया, असां पहिरें शब्द खे वापसि नथा वठी सघूं। हिन करे असांखे घटि में घटि प्रार्थना करी करे इहो चवणो आहे त असां प्रभु लाइ कुझु कयूं था, बसि माफ़ु कयो। छा तव्हां मां कोई इन खां पहिरीं गहराईअ में सम्झे पियो? असांजा शब्द असांजी आध्यात्मिका खे परखंदो आहे ऐं उनखे स्थिर ठाहींदो आहे। उनखे ख़बर पवंदी आहे त असां गिरजे में वञी करे छा कंदा आहियूं। तव्हां अधु कलाकु ॻाल्हाए नथा सघो, ख़ाली स्थिर थी करे ॿुधी सघंदा आहियो, तव्हां मतलबी आहियो। अगरि तव्हां ॿियनि जे बारे में ॻाल्हायो था, उन जी बुराई था कयो, तव्हां में शायदि धार्मिक भावना न आहे। छाकाणि त धार्मिक माण्हू जेके सोचींदा आहिनि उहो ॿियनि जे लाइ सुठो सोचींदा आहिनि ऐं उहो तुलना न कंदा आहिनि कॾहिं बि ॿियनि सां। मां तव्हां सां प्यार थी कयां। मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां, यादि रखिजो, मां तव्हांखे अहिड़ो कुझु बि नथी सेखारियां ऐं कोशिशि थी कयां जंहिंमां तव्हांखे दुख मिले। मां तव्हांखे हिकु कमु करण लाइ चवंदसि, पंहिंजे वात जो इस्तेमालु सुठे कम लाइ शुरू कयो। हर सुठी कम लाइ, हर सुठे फ़ैसिले लाइ, हर हुन आसीस लाइ, हर हुन प्रार्थना लाइ। पोइ तव्हांखे ग़लति ॻाल्हियुनि जी संघर्ष न करणो पवंदो ऐं तव्हां पंहिंजे जीवन में हमेशह व्यस्त थी वेंदो ऐं सुठी ॻाल्हियूं करणु शुरू करे छॾींदव, ग़लति ॻाल्हियूं न कंदव। हर हिकु कमु सुठो कयो, उनखे हमेशह सुठो इस्तेमालु कयो ऐं वात जो हमेशह आसीस वठो। पंहिंजो वात जो इस्तेमालु कयो सुठे कम में। आमीन। जॉन एंड स्टेसी, अॼु जे प्रोग्राम में अचण लाइ धन्यवाद। असांजो सौभाग्य आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हांखे इहो ॿुधाईंदे असांजी अचण वारी स्त्रियुनि जी सभाउनि मां तव्हां महिमान मां हिकु आहियो ऐं अॼु जाम ख़ुशी आहे जंहिंजे बारे में तव्हांखे उत्साहित थी कयां। ऐं असांजे दर्शकनि खे ज़रूरु चवणु चाहींदसि त उहो असां सां गॾु सावधान आहिनि ऐं उहो जेके पंहिंजो कमु कनि था उन्हनि खे ख़बर आहे त उहो कहिड़ो बलिदान ॾियनि था। ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए इन ॻाल्हि जी, परमेश्वर ते तव्हां विश्वास कयो ऐं इन करे तव्हांजा सभु कम सफल थिया। अॼु असांजो विषय आहे त तव्हां पंहिंजे पाण सां ॿुधायो जेकी सभु ॻाल्हियूं आहिनि ऐं असांखे ख़बर आहे त तव्हां जाम सुठा आहियो ऐं सेखारींदा आहियो। छा माना थो रखे? मां ॾाढी उत्साहित महसूस थी कयां। मां कोई सभा लाइ हिन खां सुठो विषय सोचे कान पई सघां। मां सच में ॾिठो वञे त मसीहत जे बारे में ॻाल्हाइण, मां हीअं सोचां थी जीअं परमेश्वर कीअं कंहिंजे जीवन खे बेहाल कंदो आहे, या शादी खे या मनुष्य खे। उहो हुन खां जाम वधीक प्यारो उहो आहे जीअं शुरू खां हुयो। मुंहिंजी परवरिश मुंहिंजे पीउ जे बग़ैर थी हुई। हीअ आखाणी ॾिठो वञे त जाम ॼणनि खां ॿुधी हूंदी, बराबरि आहे न? मूंखे धक्को लॻो हुयो। तव्हांखे धक्को लॻो? बिल्कुलु बराबरि ॻाल्हि आहे। मूंखे जाम वॾो धक्को लॻो। मां हुननि जो महत्व घटाइण नथी चाहियां। मूंखे सच में ॾाढो वॾो धक्को लॻियो, ॾाढो दुख मिलियो हुयो। हे हुननि ज़ख़्मनि जे कारण आहे जेको मूंखे मिलिया हुया। मां महसूस कयां पई कि मुंहिंजे अंदरि सभिनि खां सच ॻाल्हि इहा हुई कि मां निराश हुयमि। अंदर ताईं निराश हुयमि, सभिनि खां। हेसि ताईं कि मां जॉन सां बि निराश हुयमि। हिकु भयानक ॾींहुं मां घर मां भॼी वियसि। मां हेॾी त निराश हुयसि कि मूंखे सभिनि खां भॼी वञिणो, मूंखे कंहिंसां न रहणो हुयो। ऐं तॾहिं मूंखे अहसासु थियो कि परमेश्वर केॾी सुठी दुनिया ठाही आहे, हुन जी सृष्टि केॾी सुंदर आहे। ऐं तॾहिं मां पंहिंजे अंदर जी आवाज़ ॿुधी। मां हैरान थी वियसि, मां परमेश्वर जी चहेती आहियां। मूंखे हैरान हुई कि मां त सुठी माउ न हुयसि, ना ई सुठी ज़ाल हुयसि, त मां परमेश्वर जी चहेती कीअं हुयमि? पर हे ई त परमेश्वर मूंखे अहसासु दिलाई कि मुंहिंजे दिलि में हिकु सुठी इंसान आहे। सच में बराबरि। मां हे सम्झी वियसि कि परमेश्वर मूंखे हिकु नयो जीवन ॾिनो आहे, आज़ादी जो जीवन गुज़ारण जो। तव्हांखे ख़बर आहे शैतान हमेशह चाहींदो आहे त असां जाम देर सां उहो सोचियूं। असांखे पंहिंजे जीवन में केतिरी कोशिशि करणी पवंदी आहे ऐं फ़ैसिलो करणो पवंदो आहे। खणी करे असांखे सर्वश्रेष्ठ थियणो पवंदो आहे ऐं उहो असांखे मिलंदो आहे। ऐं असां सोचींदा आहियूं त असां इनखे पंहिंजे जीवन खे
बर्बादु न करणु ॾियूं। असां हमेशह सोचींदा आहियूं। मूंखे यादि आहे जंहिंमहिल मुंहिंजो पीउ मुंहिंजो जाम शोषण कंदो हुयो। मूंखे यादि आहे जीवन जे बारे में मूंखे पक हुई त मुंहिंजो जीवन जेको आहे उहो जाम सुठो थियण वारो आहे ऐं मूंखे ख़बर पई हुई त मां छा करे रही आहियां ऐं मूंसां गॾु छा थो थिए। घबराए करे माण्हू पाण खे फासाए छॾींदो आहे ऐं मूंखे महसूसु थियो हुयो जंहिंजे बारे में मां हमेशह अटकी पई हुअमि। बराबरि। जंहिंमहिल माण्हुनि सां कुझु ग़लति थींदो आहे त उहो चवंदा आहिनि त असांखे कीअं ख़बर पए त कुझु थियो आहे, पर सुठो समाचार इहो हूंदो आहे त असांखे ख़बर पवंदी आहे त असां आज़ादु आहियूं। प्रभु असां लाइ पंहिंजे पाण खे मारियो ऐं असांखे आज़ादु करें इन संसार में अची, उहो जेको सुंदर संसार आहे। ऐं असांखे ख़बर पई त असां हिते ई आहियूं ऐं तव्हांखे हमेशह इहा कोशिशि करणी आहे। असां सुठा आहियूं ऐं प्रभु असां सां गॾु आहे। बाइबल जे अनुसार असांखे इहो ई करिणो आहे ऐं असां हेॾो वधीक कुझु ग़लति न आहे हिन में जंहिंमें तव्हां पंहिंजे जीवन खे सुधारे न सघो। बाइबल में लिखियलु आहे असांजे प्रभु जा हथ नंढा न आहिनि ऐं मूंखे वणंदो आहे। ॿुधो छो करे हिनखे हिन जो तजुर्बो आहे, सच आहे। अॼु बि तव्हांखे देरि कान थी आहे, तव्हां जाम ग़लतियूं कई हूंदियूं, बराबरि, पर तव्हांजो हेॾो बुरो हाल न आहे। मूंखे यादि आहे जॾहिं प्रभु मूंसां ॻाल्हायो ऐं चयईं की जॉयस यादि रख, मूंखे हैरानी न थींदी ऐं ख़बर अथव न मूंखे ख़बर न हुई त ईअं निकिरंदा आहिनि परमेश्वर शुरू थी विया। ख़बर अथव नंढी नंढी ॻाल्हि ते मूंखे ख़बर पई ऐं हाणे बि उहो ॻोल्हींदो आहे असांखे पंहिंसां संबंध जोड़ण लाइ। जंहिं करे त हुनखे असांजे जीवन जी आखाणी ख़बर अथसि, उहो पंहिंजी यादि खे चङो करे सघंदो आहे। ॾिसो इहो सभिनीनि खां वॾी ॻाल्हि आहे कि हो केवल वर्तमान पल जा ही परमेश्वर कान्हनि या स्वर्गीय भविष्य जा परमेश्वर, हो तव्हांजे अतीत जा बि परमेश्वर आहिनि ऐं उहे तव्हांजे जीवन में वापसि नथा अची सघनि ऐं ताज़ो करे सघनि था हुन यादनि खे, जीअं हू आईंदा तव्हांखे परेशान कोन करनि ऐं तव्हांखे दुख कोन पहुचाइनि। हे हिकु अहिड़ो वाक़ियो आहे जेको असां अक्सर ॿुधंदा आहियूं ऐं मूंसां गॾु सच में इहो थियो आहे ऐं मूंखे यादि आहे असां मां जाम ॼणा फाथल आहिनि पंहिंजे अतीत जे हिसे में, जीअं कि उहे ॾींहं जॾहिं असां स्कूल में जाम शर्मिंदा थिया हुआसीं, या पोइ उहो ॾींहुं जॾहिं असां सां गॾु कोई घिनौनो कमु कयो हुजे, या जॾहिं 19 साल जी उमिरि में स्टासी सां गॾु बलात्कार थियो हुजे, या असां हुन यादनि में फसी करे रहिजी वेंदा आहियूं ऐं असांजो हिकु हिसो अॼु बि ॾकंदो आहे ऐं उहो हिकु हिसो अॼु बि क्रोधित आहे त यीशु उन पल में न्योतो ॾियणु खपे। छाकाणि त उहे हर पल जा परमेश्वर आहिनि कि उहो ॿीहर अंदरि अचे ऐं असांखे स्वच्छ करे, असांखे हिन सभु मां मुक्त करे। ऐं सच में तव्हांजे अतीत खे ॿीहर लिखी सघंदो आहे, उहो तव्हांखे मुक्त कंदा अगरि तव्हां हुनखे रस्तो ॾींदव। प्रकाशित वाक्य में उहो मशहूरु वचन आहे, मां दर ते बीह करे दरवाजो खटखटायां थो, आहे न, उहो असल में मसीहनि लाइ लिखियो वियो आहे। उहो गिरजे लाइ हिकु पत्र आहे ऐं उहे चवनि था कि जेकर तव्हां मूंखे अंदरि अचणु ॾींदव तॾहिं ई मां अंदरि अची सघंदुसि। हिन करे असांजे दिलनि में उहा जॻह जिथे असां किला ठाता हुआ, हुन जे आसे पासे में पत्थर जी भित ठाती हुई, असांखे हुनखे सुरकाइणो आहे ऐं चवणो आहे कि यीशु हिन यादि में अची वञ, मुंहिंजे जीवन जी हिन घटना में अची वञ। असां हिन सभा में इन विषय ते ॻाल्हाइण वारा आहियूं। यीशु हिन यादि में अची वञ, मुंहिंजे जीवन जी हिन घटना में अची वञ, हिन जे बारे में असां हिन विषय ते ॻाल्हाइण वारा आहियूं। असांजे विश्वास खे मटण जी ज़रूरत आहे। बाइबल में आसानी सां लिखियलु आहे त तव्हां उहे ॻाल्हियूं कयूं जिते तव्हांखे विश्वास थिए, नओं विश्वास ठाहियो। बाइबल जो जेको सिद्धांत आहे उनखे हिकु नओं साम्हूं ॾियो। जॾहिं तव्हांजे जीवन में उहो शयूं उहो सभु थींदो आहे ऐं उहो चवनि था तव्हांखे इन जे सोचण लाइ प्रभु वांगुरु उहो सोच रखणी आहे ऐं तव्हां विश्वास रखंदव त तव्हांजो विश्वास अॻियां वधंदव। उन तरीक़े सां तव्हां ॾिसो सच में इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि कि प्रभु तव्हां सां गॾु आहे, उहो विश्वास तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां उहे ॻाल्हियूं कयूं था। 19 साल जी उमिरि में बलात्कार थियो, तव्हांजो पीउ शराबी आहे ऐं तव्हांजो जेकी ॿी ॻाल्हि आहे अलॻि अलॻि हादसनि सां गॾु आहिनि। उहे ॻाल्हियूं सुठी न हुयूं, उहे ॻाल्हियूं प्रभुअ करे न थी हुयूं, व्यवस्था न कई हुई, पर शैतानी ॻाल्हियूं उनखे हमेशह बर्बादु कई। ऐं प्रभु बदल करता आहे। उन सभु शयुनि खे विश्वास कंदासीं ऐं अगरि असां विश्वास कयोसीं त असां सां प्रभु भलो कंदो ऐं कहिड़ी बि हालतूं हुजनि, छाकाणि त प्रभु सुठो आहे ऐं उहो असांजे जीवन खे बहितर ठाहींदो आहे, सुठो ठाहींदो आहे। हो विस्मयकारी आहे, हो पुनर्जीवित करण वारो परमेश्वर आहे। इहे ॻाल्हियूं तॾहिं बि थी हुयूं, असांखे यादि आहिनि कि उहे थी हुयूं ऐं हाणे हुन मां डंक कढी वियो आहे। परमेश्वर जी असांजे मथां ॾाढी महिर आहे, हुन असांजे मथां ॾाढो रहम कयो आहे। असांखे हिन ॻाल्हि जो अहसासु तॾहिं थियो आहे जीअं असां पंहिंजे ॾुखनि में निकिरा आहियूं। जाम माण्हू पंहिंजी आखाणी बदिले छॾंदा जॾहिं हो हिन ॻाल्हि जो अहसासु कंदा। ख़बर अथव मां पंहिंजी आखाणी ॾाढो इस्तेमालु कंदी आहियां पंहिंजे शिक्षा में,
छा तव्हांखे जाम दफ़ा महसूसु न थींदो आहे त तव्हां जेको ॻाल्हायो था उन ॻाल्हियुनि जे बारे में जेके तव्हां सां गॾु जाम पहिरियों गुज़रियूं आहिनि ऐं जेके तव्हांजे साम्हूं आहिनि अहिड़े माण्हुनि जे बारे में जेके तव्हां सुञाणींदा आहियो ठीकु आहे जाम समय पहिरें मूंखे लॻंदो आहे मुंहिंजे वीचार सां जॾहिं मां छोकिरी हुयसि ऐं मां नंढी छोकिरी जी ॻाल्हि कयां पई जंहिंजो शोषण थियो हुयो मां ॻाल्हायां पई उन जे बारे में ऐं बाइबल में लिखियलु आहे त जॾहिं तव्हां मसीह में हूंदा आहियो पुरानी ॻाल्हियूं विसरी वेंदा आहियो ऐं जंहिंखे तव्हां चओ था त उहो तव्हांखे यादि करे सिद्धांत आहे तव्हांजो मक़सदु आहे जेको उन लाइ तव्हांखे मदद मिलंदी मां हुननि खे वेही करे यादि न कंदी आहियां जंहिंजे बारे में मूंखे दुख थिए ऐं अची करे ॿुधो ऐं उन पापनि ते तव्हां दया कयो ऐं तव्हांखे हमेशह सुठो चवणो आहे तव्हां मसीह में नई स्तुति थी विया आहियो हाणे ऐं तव्हांखे ख़बर न आहे सचपच मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजे वीचार में असांजी शादी जा शुरू जा साल बि हाणे जाम परे लॻंदा आहिनि हाणे असां बिल्कुलु अलॻि मनुष्य आहियूं ऐं मां सोचींदो आहियां असां हिते कीअं पहुची वियासीं असांखे कीअं इहा सफलता मिली वई पर ॾिसो इहा ई न ख़ूबसूरती आहे पुनर्रचण जी ख़ूबसूरती आहे हुनजो प्रभाव तव्हांजे सॼे व्यक्तित्व ॾिसणु ईंदो आहे ठीकु ऐं जीअं असां सलाह वठणु लॻासीं असां जीअं मसीह खे ॻोल्हण में लॻा पिया आहियूं हुन असांखे अंदरां खां ॿाहिरां स्वस्थ करणु शुरू करे छॾियईं हुननि असांजी शादी खे स्वस्थ कयईं असां 2 दफ़ा तलाक जी कगार ते पहुती वियासीं ठीकु हुन असांजे शादी खे ठीकु कयईं असांजे घर खे स्वस्थ कयईं हो ॿी शयुनि खे बि प्रभावित करणु लॻो ऐं हाणे असांजी बारी आहे हा असां हे महसूसु कयो आहे ऐं ॾिठो आहे की प्रभु ॾाढो सुठो आहे मुंहिंजो मतिलबु आहे मां जेतिरो सोचियो हुन खां घणो वॾो आहे असांजी चङाई जे बारे में उहो सोचींदो आहे इहो सच आहे की जॾहिं मां पंहिंजे अतीत जे बारे में सोचींदी आहियां त मूंखे लॻंदो आहे हे अलॻि माण्हू आहे जंहिंजे बारे में मां शायदि ॻाल्हायां थी पर हाणे मां बिल्कुलु चेंज थी वई आहियां बिल्कुलु बदिली वई आहियां मां पहिरीं जॾहिं पाण खां सवाल पुछंदी हुयमि भई छा मां हेॾी सुठी आहियां त मूंखे हमेशह जवाबु न मिलंदो हुयो पर जॾहिं मूंखे परमेश्वर जवाबु हा में ॾिनो हुन मूंखे हमेशह मूंखे चयईं कि मुंहिंजी नज़र तो उते हमेशह को रही त असां प्रभु खे ॻोल्हियूं था उहो असांखे चूंडंदो आहे इहो आश्चर्यजनक आहे प्रभु असांखे चूंडींदो ऐं हुन खां पोइ हुनजो प्रेम असांखे बदिली छॾंदो आहे हा उहो पूरो तरीक़े सां बदलंदो आहे मूंखे थिस्सलुनीकियों जो उहो वचन प्यारो आहे जिते उहे चवंदा आहिनि तव्हांजी आत्मा प्राण ऐं शरीर असांजे प्रभु यीशू मसीह जे अचण ताईं सॼो निर्दोष ऐं सुरक्षित रहे परमेश्वर सभई माण्हुनि खे बहाल करणु चाहींदो आहे ठीकु उहो असां सभिनीनि में बहाली चाहींदो आहे ऐं उहो बि सॼी पूरी तरह सां जॉइस मां नथो सम्झां कि माण्हू खे ख़बर आहे कि उहा ई मसीहत आहे परमेश्वर सभई माण्हुनि खे बहाल करणु चाहींदो आहे हा हुनखे ख़बर कोन्हे मुंहिंजे ख़्याल सां जाम अधिकार माण्हू आहिनि जेके इन ॻाल्हि जी ख़बर न आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि त इन ॻाल्हि में घटि असांखे जाम साल लॻी विया ऐं मां कोशिशि कई सुठी ॻाल्हि कई हा सुठी ठहण जी कोशिशि कंदी हर आर्तवार ॾींहुं वञी करे सुठी ॻाल्हियूं कयूं सुठा वचन कया कोशिशि कंदी रहियसि मूंखे ख़बर पई ऐं मां अॻियां वधियमि जाम प्रार्थना कई ऐं ख़बर पई त इहो जाम सुठो आहे इन में मूंखे जाम विश्वास हो ऐं दुख जी ॻाल्हि इहा आहे कि सचपच मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे सचमुच विश्वास हो यीशू ही मुंहिंजो मुक्तिदाता हो मूंखे अनुग्रह थियो हुयो इन कारण मां इहो कयो ऐं मूंखे सम्झण जी कोशिशि पियो कए मां सच में विश्वास में मन में रहंदी हुयसि मुंहिंजे वात सां सभु सुठो निकिरंदो हुयो पर हिकु ॾाढो दुख हो जीवन में ऐं पर जेकी ॻाल्हि आहे उनखे सम्झण उहो मिली वियो मूंखे मां सुञा त उनखे ऐं मूंखे ख़बर पई उहो मुंहिंजे लाइ सभु कुझु थो करे उहो कर्तव्य पूरो थो करे उहो सेखारे थो ऐं हुन चयईं सॼे जीवन में तोखे करिणो आहे ऐं मां ॾाढो उत्साहित थियमि सभा लाइ असां बि मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां ॿई हिते आयो ऐं तव्हां ॿुधायो था पंहिंजे सेखारण जे बारे में ऐं तव्हां धरतीअ जा सभिनीनि खां सुठा माण्हू आहियो ऐं शिक्षक आहियो ऐं ख़बर अथव तव्हां जाम सुठा आहियो तव्हांजे करे मूंखे जाम ख़ुशी थी आहे बिल्कुलु ऐं असां माण्हुनि सां गॾु तव्हांखे इहो सभु ॿुधाईंदासीं ऐं प्रभु तव्हांखे हिते घुरायो आहे तव्हां कॉलोराडो में आया आहियो तव्हांखे सचपच इन में जाम सुठो लॻंदो प्रभु जेको हिकु लाइ कईं उहो ॿिए लाइ बि कंदो उहो तव्हां हटाईंदव माण्हुनि जे लाइ उन्हनि खे जाम सुठो लॻंदो त तव्हां सभा में ॻाल्हाईंदव असां अचण लाइ उत्साहित आहियूं मूंखे विश्वास आहे तव्हां पंहिंजी ॻाल्हियूं जाम सुठे तरीक़े सां कंदव ऐं माण्हुनि खे प्रोत्साहित कंदव ऐं उहो ॿुधी करे माण्हू जाम प्रोत्साहित थींदा ऐं उन्हनि में उत्साह भरिजी वेंदी मज़ो कजो असां उनजी बेसब्रीअ सां प्रतीक्षा था कयूं धन्यवाद
तव्हां हाणे स्टेसी ऐं जॉन जी सेवकाईअ जो मज़ो वठंदव। उहे ॻाल्हियूं तव्हांखे पुरुषनि जे ऐं स्त्रियुनि जे बारे में ॿुधाईंदो ऐं जेकी उहे ॻाल्हियूं ॿुधी करे तव्हांखे छा ज़रूरी करणियूं आहिनि ऐं ज़ाइफ़ुनि खे सभा में अची करे छा उत्साहित मिलंदो, हिकु सुठी शइ आहे जेके तव्हांखे शक्तिशाली ठाहींदव पंहिंजे जीवन में। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।